ॻोठ ओस्मान पंवर जा ॿुॾल रहवासी हुकूमत जी बेहसी जो आईनो। बदीन जी यूसी डाडा में ॻोठ ओस्मान पंवर जा माण्हू हिकु महीनो गुज़रण बावजूद बि पाणीअ में अञा ताईं फाथल आहिनि। ॻोठाणनि जा घर, ॿारनि जे स्कूल वञण जा रस्ता ऐं संदन रोज़गार सभु कुझु पाणी में ॿुॾल आहे। पर हिन खां बि वधीक ख़ौफ़नाक ॻाल्हि इहा आहे त हाणे ॻोठ में मलेरिया ऐं ॿियनि बीमारियुनि जो वबाई शिकिल में फैलाव शुरू थी वियो आहे। ॿार, औरतूं ऐं मर्द बुखार ऐं बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। कंहिं बि अस्पताल या डॉक्टरनि जी टीम जो को पतो ई न आहे। हीउ उहो ई ॻोठ आहे जिते 1996 ईस्वीअ खां हलंदड़ स्कूल अॼु ताईं हिकु कमरे ताईं महदूद आहे। जदीद दौर में बि रस्तो न आहे, बिजली न आहे, साफ़ पाणी न आहे, इलाज जो बंदोबस्त न आहे। जॾहिं त ॻोठाणा बार बार आवाज़ उथारीनि था त रुॻो हिकु ॻाल्हि चई रहिया आहिनि, बरसाती पाणी नेकाल कयो वञे। पर ज़िले इंसामिया, तहलका इंसामिया, चूंडियल नुमाइंदनि जे कननि ते का जूं बि नथी सुरे। सुवाल इहो आहे त छा ॻोठ ओस्मान पंवर जा रहवासी पाकिस्तानी न आहिनि? छा हिननि जी ज़िंदगियुनि जी का क़ीमत न आहे? पाणी नेकाल नथी करे सघे, डॉक्टरनि जी टीम नथी मोकिले सघे, त पोइ हुकूमत जो कमु आख़िर आहे छा? असांखे इहो तस्लीम करणो पवंदो त हीअ सूरताल सिर्फ़ु ॻोठ जी तकलीफ़ न आहे, पर रियासती बेहसी नाअहली जो वॾो सबूत आहे। उहो वक़्तु अची वियो आहे जो इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं, समाजी वर्कर, सहाफ़ती इदारा हिन आवाज़ खे क़ौमी सतह ते पहुचाइनि। बरसाती पाणी जी नेकाल लाइ एमरजेंसी ऑपरेशन, ॻोठनि में डॉक्टरनि जी टीम ऐं मोबाइल अस्पताल मोकिलणु, साफ़ पाणी ऐं दवाउनि जो इंतज़ाम, मुस्तक़बिल लाइ डिघे मुदे वारी मनसूबाबंदी, रोड, स्कूल, बिजली ऐं पाणी जी सहूलियतुनि जी फराहमी, इहे मुतालबा आहिनि ॻोठाणनि जा। जेकॾहिं अॼु बि हुक्मरान न जाॻिया त सुभाणे तारीख़ हिन बेहसी खे माफ़ न कंदी। ॻोठ ओस्मान पंवर जा माण्हुनि जी पुकार आहे त असांखे ॿोड़णु बंदि कयो, छा असीं पाकिस्तानी न आहियूं? रिपोर्ट करे रहियो आहे राजा अब्दुल रज़ाक पंवर, ॻोठ ओस्मान पंवर, यूसी डाडा, तहलको टंडो बागो, ज़िला बदीन।